नाज़रीन बुलेटिन में अवां खे वरी काचूं था सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहजील हिना मेमर चयो आहे त मकानी इदारनि जे कानूननि बाबति हू समूरियूं सियासी पार्टियुनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। पंहिंजे बयान में सूबाई वज़ीर शहजील मेमर चयो आहे त जमात इस्लामी जा माण्हू सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ इल्ज़ाम ॾेई रहिया आहिनि। कराची जी हाणोकी ब्रिगाड में मुस्तफ़ा कमाल ऐं जमात इस्लामी बि मुलविस आहे। MKM सां इताद आहे, उन जा जाइज़ मुतालबा मञिया विया आहिनि। शहजील मेमर मौसूब मथनि कंहिं बि क़िस्म जो को बि दबाव नाहे। वफ़ाक़ ऐं MKM सां संदन सुठा लॻापा आहिनि। कराची लाइ सिंध सरकार ॾींहुं राति कमु करे रही आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर चयो आहे त रोडनि खे बहितर बणाइण जो कमु शुरू थी चुको आहे। बरसातुनि जो स्पेल जारी आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहजील मेमर चयो आहे त मकानी इदारनि जे कानूननि बाबति हू समूरियूं सियासी पार्टियुनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। पंहिंजे बयान में सूबाई वज़ीर शहजील मेमर चयो आहे त जमात इस्लामी जा माण्हू सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ इल्ज़ाम ॾेई रहिया आहिनि। कराची जी हाणोकी ब्रिगाड में मुस्तफ़ा कमाल ऐं जमात इस्लामी बि मुलविस आहे। MKM सां इताद आहे, उन जा जाइज़ मुतालबा मञिया विया आहिनि। शहजील मेमर मौसूब मथनि कंहिं बि क़िस्म जो को बि दबाव नाहे। वफ़ाक़ ऐं MKM सां संदन सुठा लॻापा आहिनि। कराची लाइ सिंध सरकार ॾींहुं राति कमु करे रही आहे। सूबाई वज़ीर चयो आहे त रोडनि खे बहितर बणाइण जो कमु शुरू थी चुको आहे। बरसातुनि जो स्पेल जारी रहंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहजील मेमर चयो आहे त मकानी इदारनि जे कानूननि बाबति हू समूरियूं सियासी पार्टियुनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। पंहिंजे बयान में सूबाई वज़ीर शहजील मेमर चयो आहे त जमात इस्लामी जा माण्हू सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ इल्ज़ाम ॾेई रहिया आहिनि। कराची जी हाणोकी ब्रिगाड में मुस्तफ़ा कमाल ऐं जमात इस्लामी मुलविस आहे। MKM सां इताद आहे, उन जा जाइज़ मुतालबा मञिया विया आहिनि। सूबाई वज़ीर चयो आहे त रोडनि खे बहितर बणाइण जो कमु शुरू थी चुको आहे। बरसातुनि जो स्पेल जारी आहे।